कहिड़ो खणी जो मां ॻाल्हि न कयां, पर असांजा दुश्मन पहिरीं वञी इहा ॻाल्हि कंदसि। पोइ जॾहिं सजावर ख़ान मूंखां पुछंदो त मां हुनखे छा जवाबु ॾींदुसि? अकबर जी सजावर सां तो ॻाल्हि कई न त उतां खसिजी वई आहे, त हू पंहिंजो होश विञाए वेहंदो। कुझु बि हुजे ख़ुदा न, पर इहा ॻाल्हि करणी पवंदी। अकबर तूं वॾो आहीं, जीअं तोखे मुनासिब लॻे। मौक़ो मिलियो त ॿुधाए छॾंदुसि, न त कुझु ॾींहं हिन ॻाल्हि खे लिकाइणो पवंदो, पर ॻाल्हि हर हाल में ज़ाहिर थींदी। अम्मा, बाबा घर में न आहे, मूंखे तो ख़ौफ़ थो थिए। ख़ौफ़ छा जो? असांजे घर जे ॿाहिरां पहिरेदार ॿ बीठा आहिनि माण्हू। उहे माण्हू जेके बाबा जी ओता कोन बचाए सघिया, उहे असांजी हिफ़ाज़त कंदा। जेकॾहिं उन्हनि खे मारे को ज़बरदस्ती असांजे घर में गिड़ी आयो, उनखे मां पाणे मोड़ींदसि। तूं ख़ौफ़ न कर। अम्मा, ओताक खां पोइ ज़मीन ते त कब्ज़ो कोन कंदा न? जेतिरा हुननि कब्ज़ा करण ॾे, जॾहिं न तुंहिंजो